मुला लुटिर पुराने ज़माने में ठट्टो शहर तहज़ीबुन ऐं तमद्दुन अदब ऐं कल्चर इल्म ऐं इरफान जो मरकज़ हो, जिते वक़्त जा नाम्यारा सूफ़ी ऐं दीन जा आलिम अल्लाह जे बंदन खे सही वाट ॾेखारण में मसरूफ़ रहंदा हुआ। शेख फरीद बखरी लिखे थो त ठट्टे खे धरतीअ जी जन्नत सॾे सघिजे थो। हिते जे रहवासियुनि कॾहिं बि ॾुख जी घिटीअ में पेर न पातो आहे। मुसरत ऐं ख़ुशी हिननि जे दिलुनि ते ग़ालिब आहे। ठट्टे जे आलिम ऐं वलियनि ऐं शाइरनि जो ॻाणीटो महाल आहे। हिते सिर्फ़ वन्नहू दीनियात ऐं शाइरी आम आहे। ठट्टे खे इराक़ सानी चइजे त बजा आहे। ठट्टे जे अहिड़नि बुज़ुर्गनि ऐं आलमनि मां मुला लुटिर बि हिकु आहे, जेको पंहिंजे ज़रीफ़ाना क़ौलनि ऐं मज़ाहिया गुफ़्तगूअ जे करे सिंध जे ॻोठाणे माहौल में मशहूर आहे ऐं सिंध जो अवाम खेसि पसंदि करे थो। सिंध जो ही बुज़ुर्ग नेक ऐं परहेज़गार शख़्स हो, पर सिंध में हिन ॾांहुं ग़लति ऐं मन घड़त ॻाल्हियूं मनसूब करे संदसि आला किरदार खे मशकूक बणायो वियो आहे। हक़ीक़त हीअ आहे त असांजो ही बुज़ुर्ग वॾो रोशन ज़मीर ऐं भलाईअ जो भंडार हो। इन करे हिन पंहिंजनि ॿोलनि ज़रिए अवाम में बि अहिड़ा ई गुण पैदा करण पे घुरिया। हुन पंहिंजे दौर जे ज़ुल्म ऐं सितम, ॾाढ ऐं अरडाई, समाजी बेइंसाफ़ी ऐं मज़हबी तंग नज़रिये जे ख़िलाफ़ तंज़ ऐं मज़ाह, लतीफ़े ऐं ज़रीफ़ाना क़ौलनि ज़रिए अवाम जो रद्द अमल ज़ाहिर कयो ऐं उहे ॻाल्हियूं असांजे तमद्दुनी तारीख़ जो अहम हिस्सो आहिनि ऐं हू उन्हीअ इस्लाही ऐं समाजी किरदार सबबि अॼु बि अवाम जे दिलनि में वसे थो। मोहतरम अब्दुल्लाह मक्सी लिखे थो त मुला लुटिर जा चर्चा भोग ऐं संदसि मज़ाहिया ॻाल्हियुनि खे अॼु ताईं अवाम में मक़बूलियत हासिल आहे। मुला लुटिर जो असुल नालो अब्दुर्रहमान वलद अब्दुल गफ़ूर अब्बासी हो। संदसि विलादत 825 हिजरी मुताबिक़ 1421 ईस्वीअ में सामोईअ जे किनारे ते हिकु वसंदड़ ॻोठ पूरिया में थी। हू पंहिंजे दौर जो वॾो आलिम ऐं परहेज़गार हो। मीर कानियो लिखे थो त मुला वॾे में वॾो मशाइख़ ऐं वली अकमल हो। जीअं त ख़ुशतब हूंदो हो ऐं पंहिंजी हालत खे लिकाइण लाइ ज़राफ़त आमेज़ ॻाल्हियुनि सां महफ़िलूं रंगीन बणाईंदो हो, तंहिं करे हिन नाले सां मशहूर थी वियो। तोहफ़तुल ताहिरीन वारो बि लिखे थो त बुज़ुर्ग पंहिंजे हक़ीक़ी रूहानी मर्तबे खे लिकाइण लाइ खिल चर्चे जहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे ढकु बणाईंदो हो। इन करे ई खेसि लुटिर सॾींदा हुआ। लफ़्ज़ लुटिर असल में रंग हूंदो हुअसि। गुफ़्तगूअ दौरान हमेशा इल्म ऐं अक़ुल जे बुनियाद ते बयान जारी रखंदो हो ऐं कॾहिं बि संदसि ज़ुबान मां बेमक़सद, फुज़ूल ऐं गंदी गुफ़्तार न ॿुधी वेई। मुला लुटिर जूं केतिरियूं ई ज़राफ़त आमेज़ ॻाल्हियूं मशहूर आहिनि, पर उन्हनि में वधा खां कम वरितो वियो आहे, जेकी हुन जे इल्मी ऐं रूहानी मंज़िल खां किरियल आहिनि। डॉक्टर अब्दुल गफ़ूर सिंधी लिखे थो त हिन ज़रीफ़ जा केतिरा ई नसीहत भरिया नुक्ता मशहूर आहिनि। हाज़ुर जवाबीअ में साणसि छंडो कोन लॻंदो, कंहिं बि साणसि ॻाल्हायो ई मस त ठह पह जवाब वठी वेंदो हो। चङी नियत वारे खे चङा ॿोल ॿुधण में आया, पर जेकॾहिं कंहिं मज़ाक़ तौर खेसि कुझु चयो त हिकु ई लफ़्ज़ ॿुधण सां कन ॿूसाटे रमंदो रहियो। संदसि तुर्त मिज़ाजीअ जो हिकु मिसाल पेश कजे थो। हिकु दफ़े मुला दरिया जे किनारे ते वेंझी रहियो हो। वाट वेंदे 3 जवान उतां अची लांघाऊ थिया। मुला खे मथे में मेट पयल ॾिसी खिली वेठा। मुला संदन टहकनि जी परवाह न कई। हुननि वेझो अची खांइसि सवाल पुछण शुरू कया। मुला साहब, असां 3 सवाल आंदा आहिनि, महिरबानी करे जवाब ॾियो। हिकु चयो त चवंदा आहिनि त औरत जी दिलि दरियाव आहे, त पोइ हू उञायल छो थी रहे? जवाब में चयईं त जहिड़ीअ तरह दरियाव सुख खे सैराब थो करे, अहिड़ीअ तरह औरत बि पंहिंजी उहा क़ुर्बानी पेश करे थी। ॿिए चयो त आशिक़ महबूब जे अॻियां हलणु पसंदि कंदो आहे या पुठियां? मुला वराणियो त आशिक़ गॾह जे मिसाल त न आहे जो हू अॻियां हले, अलबत्ता इश्क में गुम थियल ज़रूर हूंदो आहे। तंहिं ते 3 पुछो त मुला चिटीअ तरह इहा ॻाल्हि सम्झाए त धकु त दिलि खे लॻंदो आहे ऐं आब अखियुनि मां निकिरंदो आहे, सो छो? इन्हीअ ते मुला खिली चयो त अखियूं दिलि जूं तर्जमान थियनि थियूं, इन्हीअ करे गलनि तां ॻोढ़नि जूं बूंदूं बस नथियूं कनि। मुला लुटिर जी हाज़िर जवाबी ॾिसी वाटड़ू दंग रहिजी विया। मुला लुटिर 914 हिजरी मुताबिक़ 1508 ईस्वीअ में वफ़ात करे वियो। संदसि मज़ार सामोईअ जे किनारे ते आहे, जेका अॼु बि आम माण्हुनि जी ज़ियारत जो मर्कज़ आहे। ही जीअं त हयातीअ में बि अवाम खे खिलाईंदो हो, अहिड़ीअ तरह संदसि मज़ार खे बि ॾिसी खिल अची वेंदी आहे, छो त उहा
उहा घणी ड्रिघी ऐं पोइ ते पुछ वांगुरु सन्ही आहे। तोहफ़तुल ताहिरीन में आहे त जेकॾहिं को बि शख़्स हिन बुज़ुर्ग जी मज़ार ते वञे ऐं पंहिंजी खिल खे रोके त उन जूं मुरादूं पूरियूं थींदियूं आहिनि, पर इहा मंज़िल ऐं दिली इरादा किन थोरनि खे ई नसीब थींदा आहिनि, छो त नफ़्सियाती तरह माण्हूअ जे ज़हन ते हुन जी ज़राफ़त चिटियल आहे। घणो करे ॻोठाणा संदसि मज़ार ते हाज़ुरी ॾींदा आहिनि ऐं संदसि अक़ुलमंदी ऐं ज़राफ़त खे यादि करे पंहिंजे ॾुखोयल ऐं ग़मगीन दिलयुनि खे तस्कीन ॾेई थोरी घड़ीअ लाइ रूहानी सुकून हासिल करण जी कोशिश कंदा आहिनि। ॾुखोयल ऐं सितम रसीदा दिलयुनि जे लाइ मुला लुटेर जा गुफ़्ता आबे हयात खां घटि हैसियत नथा रखनि ऐं अहिड़ा ई फ़र्द ग़रीब अवाम जे दिलयुनि ते राज कंदा आहिनि। दोस्तो, इन बारे में अव्हां छा पिया चओ? जेकॾहिं अव्हां का ॿी मालूमात पढ़ी हुजे त कमेंट्स में ज़रूर शेयर कजो। वीडियो वणी हुजे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि ज़रूर कजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मीज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।